रहो मुझी सिंध न्यूज़ चैनल लाड़ खणो। दादू मामा की खबर ॾींदा हलूं त दादू बलूचिस्तान पंजाब जे मशहूर जिनन जे बादशाह तौर सुञातो वेंदड़ पीर सैयद गाजी उर्फ गाजी शाह जे मेले जी पहिरीं धमाल शुरू थी वई। मेले में हज़ारे पांधीअड़नि मुरीदनि अक़ीदतमंदनि गाजी शाह जे अंगण ते काफ़िलनि जी सूरत में पहुची बासियल पिड़ सुखाऊं ॾियण वारो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त मेले में नफ़्सियाती मरीज़ सड़जंदड़ ऐं जिस्म में जिन जो सायो हुजण करे ईंदड़ औरतूं मर्द वॾे पैमाने ते उन जिन वारे सालियाने कंध धोइण वारे अमल में भी शुरू थी वियो आहे। जॾहिं त कोरोना जे ख़तरनाक वबा जे बावजूद सिंध हुकूमत पूरी सिंध जे दरगाहनि खे खोलण जी इजाज़त बद पीर गाजी शाह जो पहिरियों मेलो आहे जेको जंगल में मंगल सॾियो वेंदो आहे, जिते ख़ासि करे हिन मेले में औरतुनि जी वॾी पीह रश नज़र ईंदी आहे। हिन मेले अंदरि अॻु जीअं हिन भेरे बि हिकु त कोरोना जे ख़ौफ़ हूंदे बि हज़ारे माण्हू कोरोना खे मात ॾेई मेले जी समूरी रवायतुनि खे बरक़रार रखंदे हुजूमनि काफ़िलनि जी सूरत में नज़र पिया अचनि। जॾहिं त मेले अंदरि औक़ाफ़ खाते जी निगरानी ऐं औक़ाफ़ खाते जा मुलाज़िम इंतिज़ामिया ग़ाइब रही। मेले अंदरि सिक्योरिटीअ जो को बि बंदोबस्तु थियल न हुजण करे माण्हू बग़ैर सिक्योरिटी जे दाख़िल थी रहिया हुआ। जॾहिं त मेले अंदरि कंहिं बि अणवंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी किथे बि पुलिस चौकी सिक्योरिटी जो इंतज़ाम भरपूर हुयो। जॾहिं त मेले अंदरि हर साल जीअं हिन साल बि जिन कढण वारे घटि सही मगर सरंदी साज़न सुनंदन साज़न बीनुनि ज़रिए परे परे खां आयल मर्द तोड़ी औरतूं उन्हनि साज़न ते कंध हणी मौज ऐं वजाहत तारी वारे अमल में जारी रहे। जॾहिं त मेले में सिंध हुकूमत में औक़ाफ़ खाते पारां ॼाणे लाइ ॾाचीअ जी क़बर ते 7 भेरा ॾेई दिलि जूं मुरादियूं पूरियूं थियण वारो अमल बंदि करे छॾियो आहे। जॾहिं त मेले में ईंदड़ हज़ारे अक़ीदतमंद मीडिया वारनि वटि दाहींदे ॿुधायो त हर साल मेले में ईंदा आहियूं मगर मेले इंतिज़ामिया औक़ाफ़ खाते दरगाह जे फ़क़ीरनि तरफ़ां टके जी बि सहूलियत न आहे। औरतुनि मर्दनि मासूमनि ॿारनि जी रिहाइशगाह पीअण जे पाणी बाथरूम रोडनि रस्तनि ते का बि सहूलियत न आहे। हर साल लखें रुपया सोन चांदी ज़ेवर दरगाह ते नज़राने तौर ॾिना वेंदा आहिनि। इन जे बदिरे टके जो बि ईंदड़ लाइ को रिलीफ न आहे, जेका अवाम सां सरासर नाइंसाफ़ी आहे। ॿिए तरफ़ मेले जे दुकानदारनि ॿुधायो त पुलिस ऐं दरगाहनि जा फ़क़ीर सॾराए असां खां हज़ारे रुपया एडवांस वरितो वेंदो आहे। जॾहिं त मेले में खाधे पीते शयुनि जो अघु वधीक हुअण करे अवाम मां रड़ियूं कराए छॾियूं। जॾहिं त कोरोना सबबि मेले में अघु जी भेट जीअं हिन 10 साल बरसनत अवाम जी आमद घटि नज़र आई। ॿिए तरफ़ दरगाह जे फ़क़ीरनि आशिक़ हुसैन बरकत फ़क़ीर ऐं ॿियनि मीडिया वारनि खे ॿुधायो दरगाह गाजी शाह औक़ाफ़ खाते में ज़म करण बावजूदु ईंदड़ ज़ाइरनि लाइ सहूलियत नाहे ॾिनी वई। हीउ सिंध अंदरि पहाड़ी सिलसिलनि वटां पहिरियों मेलो आहे जिते लखे माण्हू गॾु थियनि था ऐं जिते अवाम खे तफ़रीह मुहैया थिए थी। हिते सिंध हुकूमत ऐं औक़ाफ़ खातो ख़ामोश आहे। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़ खणो।